मोअज़्ज़िज़ व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। हिन वक़्तु जीजा मकली जी मज़ार शरीफ़ ते मौजूदु आहियां। जीजा मकली जंहिंजे नाले सां मकली जो क़ब्रिस्तान सॼी दुनिया में ॾाढो सुञातो वञे थो। सिंध ऐं दुनिया जा खोड़ सारा माण्हू मकली जी मज़ार ते शायदि अञा ताईं न आहिनि अची सघिया। हिन माई मकली जे नाले सां जाती सुञाती वञे थी, पर तमामु जेके मुजड़ा मोतकद आहिनि उहे असां माई मकली खे जीजा मकली जे नाले सां सुञाणूं था। जीजा मकली जी मज़ार मकली जो ई क़ब्रिस्तान शुरू थिए थो, हुन खां तक़रीबन 4 खां 5 किलोमीटर या कुझु वधीक अंदरि आहे, आख़िर में आहे, छेड़े में आहे, जिते माण्हू तमामु घटि अची सघंदा आहिनि। के माण्हू आहिनि जेके जीजा मकली जी मज़ार ते ईंदा आहिनि। जीजा मकली जे मुतलिक़ दुनिया में जग मशहूरु कहाणियूं मनसूब थियल आहिनि। ईअं बि चवनि था त जीजा मकली रोज़ु मदीने शरीफ़ वेंदी हुई ऐं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में लस्सी, ॾुध, मखण ऐं खीर पेश कंदी हुई। ला इल्म लना आलिमुल ग़यूब, त इहा केतिरी हक़ीक़त आहे, पर इहा हक़ीक़त आहे त जीजा मकली हिकु पंहिंजे ज़माने जी हिकु बुज़ुर्ग ख़ातून हुई, बुज़ुर्ग औरत हुई, जंहिंजे नाले सां हीअ क़ब्रिस्तान ॼातो ऐं सुञातो वञे थो। हीअ क़ब्रिस्तान जा काफ़ी सारा माण्हू जेके आहिनि उहे अचनि था, हिकिड़े पोर्शन मां थी वापसि हलिया था वञनि, पर जीजा मकली जे क़बर ते मज़ार ते को माण्हू अचे थो। हिन ते सिंध सकावत खातो हिन ते मुक़बरो नथो अॾाए सघे। वॾा अमीर तरीन माण्हू हिंद सिंध जा माण्हू हिते मुक़बरे अॾाइण जी कोशिशि कई आहे, पर जिन बि इहा ख़्वाहिश रखे हिते आया आहिनि उहे ख़्वाहिश उन्हनि जी पूरी नथी सघी आहे। चवनि था त जीजा मकली जेका आहे उहा पंहिंजे मज़ार जे मथां मुक़बरो अॾणु नथी ॾिए। ख़ुदा ॼाणे इन में कहिड़ी हिकमत मिली आहे, पर अॼु असीं हिते आया आहियूं ऐं जीजा मकली जे मज़ार जी हाज़िरी भरी आहे। तव्हांखे बि घुरिजे त जॾहिं बि मकली जे क़ब्रिस्तान ते अचो, जंहिंजे नाले सां हीअ क़ब्रिस्तान आहे जेको हिंद सिंध में ऐं मुल्का मुल्क मशहूरु आहे, उते घुमणु ज़रूरु अचिजो। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।